मीरपुर साकरो में नकली बिज जो कारोबार ते पहुंची वियो। आबादगारनि खे करोड़ रुपयनि जो नुक़सान पहुतो। मीरपुर साकरो जे आबादगारनि अलीबख्श मरी, बुख बाजार मरी, नादिर अली मरी ॿियनि प्रेस क्लब घारो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मीरपुर साकरो में ज़री दवाऊं विकिरो कंदड़ वापारी केतिरे अरसे खां इलाइक़े जे ज़मींदारनि खे नकली बिज विकिरो करे रहिया आहिनि। सीज़न में खेनि करोड़ रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। आबादगारनि वधीक दायो त इलाइक़े में हिकु तरफ़ पाणीअ जी खोट ऐं ज़री दवाउनि जे अघनि में इज़ाफ़ो सबबि हू कर्ज़ खणी ज़मीन जी आबादी लाइ बिज ख़रीद करे पोइ खाई कनि था। हुननि मुतालबो कयो त मीरपुर साकरो में नकली बिज जो कारोबार कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे ज़मींदारनि जे नुक़सान जो अज़ालो कयो वञे। खैरपुर में वैक्सीनेटरनि पारां मुतालबनि जी मनताला एहतजाज कयो वियो। खैरपुर DHO ऑफिस अॻियां वैक्सीनेशन वेलफेयर एसोसिएशन ज़िले खैरपुर तरफ़ां ज़िले जे सदर कादिर बख्श पीरज़ादे, तालके सदर मोहम्मद हुसैन चंद, जनरल सेक्रेटरी इरफान मेमण जी अॻवानी में रैली कढी वई। इन मौक़े ते यूनियन अॻवाननि मुतालबो कयो त 58 गावी वैक्सीनेटरनि खे पको कयो वञे, टाइम स्केल अपग्रेडेशन मंज़ूर कई वञे। NTAs पास वैक्सीनेटरनि खे डिफरेंस बिल ऐं मोटरसाइकिलूं ॾिनी वञनि ऐं 2013 खां रेगुलर कयल वैक्सीनेटरनि खे सेनाटी ॾिनी वञे। मेहर तालके में पुलिस ऐं मेडिकल अमले समेत 20 ॼणनि में कोरोना जी तस्दीक कई वई आहे। मेहर तालके जे ॻोठनि मां सूबो मक्सी, नओं ॻोठ शाह पंजो, मेहर थेबा, शाह गोदड़ियूं समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि मां कोरोना जे शकी मरीज़नि जी वरितल टेस्ट सैंपल मां कोरोना जा वधीक 20 मरीज़ साम्हूं अची विया। सिहत खाते पारां जारी कयल नतीजनि मूजिबि मेहर तालके इस्पताल जे कोरोना जी चकास लाइ जुड़ियल रैपिड रिस्पांस टीम जे मेंबरनि मां डॉक्टर हिदायत अली खोसे, डॉक्टर मोहम्मद सादिक लाखेर, ॻोठ शाह पंजो जे रवासी दुकानदारनि, ASI मोहम्मद रमज़ान, पुलिस जमादार ख़ालिद अली, बावर्ची माशूक अली, सेहत खाते जे मुलाज़िमनि, लेडी हेल्थ वर्कर समेत 20 ॼणनि में कोरोना जी तस्दीक कई वई आहे। कोरोना पॉजिटिव वारनि माण्हुनि खे घरनि में आइसोलेट कयो आहे। ओॾे राब्ते ते सिहत खाते पारां जुड़ियल रैपिड रिस्पांस टीम तालके बेहड़ जे इंचार्ज डॉक्टर हिदायत ॿुधायो त सिहत खाते पारां जारी कयल नतीजनि में ग़लतियूं आहिनि। मुंहिंजी ऐं डॉक्टर सादिक लाखेर जी टेस्ट नेगेटिव आहे। ग़लती सां नालो शामिल थी वियो आहे। कोट डिजी ॻोठ नसीर फ़कीर जलालाणी में बालादी ऐं ख़ासकली बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में घर जे लोढ़े जे मामले तां झेड़े ऐं फायरिंग सबबि ख़ासकली बिरादरी जी औरत ज़ख़्मी थी पई, जंहिंखे सिविल अस्पताल दाख़िल कयो वियो। ज़ख़्मी मुसमात लैला ज़ाल हिदायत अली ख़ासकली कोट डिजी अस्पताल दाख़िल कयो आहे। ज़ख़्मी औरत मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इमदाद बालादी, अमीर बालादी, शेर बालादी ॿियनि घर जे लोढ़े जे मामले तां फायरिंग कई ऐं सिधियूं गोलियूं हयूं ऐं सॼे पासे में खेसि गोली लॻी आहे। ज़ख़्मी औरत मुतालबो कयो त फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करे क़ानूनी कार्रवाई कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk